الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد المؤمنين المهجرين أطيب الطيبين وأطهر الطاهرين مولانا ومولى الثقلين حبيبنا محمد جد الحسن والحسين صلوات الله وسلامه عليه وعلى آله الطيبين الطاهرين وعلى أصحابه الأنصار والمهاجرين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइयों अल्लाह ताला जे पाक कलाम सूरह तौबा जी की मुबारक आयत की तिलावत कई जैसे अल्लाह ताला इरशाद फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत्ता तहकीक आयो तवाने तवानी जानू मुजाहिद अल्लाह के रसूल अजीजुन अलैहि मा अनिकुम जिको तवाजा जोर भलाई चाहे वारो है हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम ऐ तवा मोमिनन जे ला भलाई जो हिर्स रखण वारो है ऐ तवा जे ला रऊफ आहे रहीम आहे अल्लाह ताला इन मुबारक आयत में ईमान वारन के मोमिनन के किताब कंदे खुशखबरी दी सुभान अल्लाह मोमिनन के अल्लाह ताला इरशाद फरमायो है ईमान वारो तवा खुश नसीब आयो तवा भाग वक्त वाला आयो तवा नसीबन वाला आयो जो अल्लाह तवा के मोहम्मद करीम जो नबी अता फरमाया अल्लाह ताला सवा लख नबी उमाया मान जी रहबरी दिला रहमाई दिला कमो पेश सवा लख अंबिया लख 24,000 नबी आया हर नबी शान वारो हर नबी मकाम वारो को नबी ऐबदार न हुयो को नबी कमी या कच्ची वारो न हुयो अल्लाह ताला हर नबी के बेऐब बनाए को जमीन से ऐब यानी अख गांधो हुजे या अखा काणो हुजे या जिस्म का माजूर हुजे या ॻाल्हाए न सघे ॿुधी न सघे ॿोड़ो हुजे या गूंगो हुजे ऐब आहे न टंग का मंडो हुजे या कां का माजूर हुजे को जिस्मानी ऐब या को इंसान जे हवास में को ऐब हुजे अल्लाह ताला के नबी में को जिस्मानी रूहानी हवासी को ऐब न रखा है हर नबी बने कौम में सुनो सेवतो सियानो इल्म वालो ऐ सब का वधीक मुदब्बिर अक़ल फहम वालो हुजे सुभान अल्लाह सब नबी शान वाला पर के नबी के अल्लाह ताला पांचों वस्फों अता न फरमाए पांची जाती औसाफ वाला नाला के नबी के अता फरमाया मूसा कलीमुल्लाह जो शान रात मांगा है उन जो नालो जिक्र फिक्र उन जी तालीम उन जी शरीयत अल्लाह फरमायो आलमीन ते मूसा कलीमुल्लाह जी कौम के इज्जत दी पर अल्लाह ताला मूसा कलीमुल्लाह के पांचे औसाफ मजा कुंडे का वसफ न दी सुभान अल्लाह ये शान तुझे मुझे नबी जो है अल्लाह फरमायो ए मोमिनो तवा जेला मु तवा जे नबी के रऊफ
रऊफ बि बनायो आहे त रहीम बि बनायो अल्लाह जी सिफ़त आहे रहीम अल्लाह जी सिफ़त आहे रहम करण वारो बाज करण वारो ऐबत लिकाइण वारो माण्हू जे लाइ भलाई खर्चाइण वारो इहा सिफ़त अल्लाह जी आहे पर अल्लाह पंहिंजी ज़ात में रऊफ आहे अल्लाह पंहिंजी ज़ात में रहीम आहे रब जहिड़ो कोन थो थी सघे मदीने वारे खे अता कयो अथई त महबूब मां अल्लाह रहीम आहियां पंहिंजी ज़ात में मूं जहिड़ो को रहम न कंदो मूं जहिड़ो को बाज न कंदो पर तूं बि पंहिंजी उम्मत जे लाइ रऊफ वारे ई रहीम केतिरो वाधारो आहे उम्मत जे लाइ केतिरो हिस्सो करण वारो आहे सो मोहम्मद जी तालीमात मां पतो पवे थो सम्झो था कोन सम्झो क़ुरान पढ़ो हदीस पढ़ो उन मां वाक़े थिए थो त मदीने वारो पंहिंजी उम्मत जे लाइ छा चाहींदो जॾहिं क़ुरान मजीद जी मुबारक आयत वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा नाज़िल थी माना अनक़रीब मुंहिंजा महबूब असां तोखे एतिरो अता कंदासीं जो तूं राज़ी थी वेंदे हबीब तूं राज़ी थी वेंदे सुभान अल्लाह ए आशिक़ चयो त ख़ुदा की रज़ा चाहते हैं तो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां अल्लाह खां कीअं राज़ी थींदो रब खां कॾहिं राज़ी थींदो साईं करीम फरमाए त क़यामत जे हाले जी आयत आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त अल्लाह ताला फ़ैसिलो फरमाईंदो जज अल्लाह हूंदो काज़ी अल्लाह हूंदो इंसान जा फ़ैसिला अल्लाह फरमाईंदो तूं मुंहिंजा गुनहगार उम्मती गुनाहनि जे करे बदकारियुनि जे करे जहन्नम में वेंदा दोज़ख में फिटा कया वेंदा पोइ मां अल्लाह खे यादि ॾियारींदुसि मुंहिंजा मौला तो चयो हुयो त मां तोखे राज़ी कंदुसि क़ुरान जी आयत नाज़िल कई हुई मौला तोखे यादि आहे अल्लाह फरमायो आओ खे यादि अल्लाह ताला यादि कंदुसि मौला मां तेसी राज़ी कोन थींदुसि जेसी मुंहिंजो आख़िरी उम्मती बख़्शे जन्नत में न वञे जंहिंजे दिल में सरे जे दाणे जेतिरो ईमान हूंदो न उनखे बि दोज़ख मां कढी जन्नत में विझी जंहिं हिकिड़ो दफ़ो चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इन हाल में वो अल्लाह सां शिरक न कई अल्लाह जी ज़ात में सिफ़ात में कंहिंखे शरीक न बनाई हिकिड़ो दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी ईमान अंदई हबीब फरमायो उनखे मां छॾाए पाण सखावत ॾिसी थोरो दिलि हाज़िर करे लोटो हदीस ॿुधाया मां मोहम्मद करीम जो गुनहगार बख़्शराईंदुसि जो गुनहगार छॾाईंदुसि पाण सां गॾाए जन्नत में वठी ईंदुसि हदीस जो किताब इमाम हैसमी जो मजमू ज़वाइद साईं करीम फरमायो इहे जो जन्नत दोज़खी जन्नत में वेंदा अल्लाह ताला गुनहगारनि खे बख़्शींदो एतिरो तइदाद जन्नत में वेंदो हर गुनहगार बख़्शजी वेंदा तव्हां शैतान बि उमीद रखंदो अल्लाह ॼाण थो नबी मुंहिंजी बि शिफ़ाअत फरमाए शैतान बख़्शिश कोन थींदी हुनजी शैतान छॾिबो कोन पर नबी ने फरमायो मुंह में अल्लाह जी रहमत में शैतान बि उमीदवार थी पवंदो थी सघे थो अल्लाह मूंखे बख़्शे माफ़ फरमाए सुभान अल्लाह अफ़सोस आहे उन सोच जे मथां अफ़सोस आहे उन इल्म जे मथां अफ़सोस आहे उन फ़हम जे मथां जेके चवंदा मदीने वारो को नफ़ो न ॾींदो को फ़ाइदो न ॾींदो को मदीने वारो साईं कंहिंखे फ़ाइदो न पहुचाईंदो वॾे में वॾो फ़ाइदो तव्हां जन्नत आहे न वॾे में वॾो फ़ाइदो कहिड़ो आहे दुनिया जूं नेमतूं अचणी वञणी शयूं आहिनि औलाद
वेंदा ॿ दरवाज़ा हूंदा या त माण्हू जन्नत में वेंदा या त माण्हू दोज़ख में वेंदा ॿ रस्ता हूंदा उन वक़्तु जन्नत ज़रूरु किया हिकिड़ी नेमत जन्नती क़यामत जे ॾिहारे सभ खां अहम ऐं लाज़िम आहे उहा जन्नत जी नेमत मदीने वारे साईं जे सदिके वाले साहिब को पावर इख्तियार है ये साहबी की जो साईं करीम फरमायो मोजी उम्मत मजा 70,000 माण्हू अहिड़ा हूंदा जेके बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा हर के या रसूल अल्लाह ये तो थोड़ा है ये तो घटना है साईं ने फरमायो हर 70,000 सा क्या 70,000 अल्लाह बख्शे बिना हिसाब जे वरी के या रसूल अल्लाह ये वो घटना है ये वो थोड़ा है नबी से फरमाया कि क्या 70,000 पहले सा गद गनीदा उन्हन मचालो हर एक सा 70,000 क्या बिना हिसाब जे हर हुदैफा हां साहबी जो नालो का मिस्री हो सो थी बिठो हर के कोरो साहबी हो उठी बिठो या रसूल अल्लाह मुझे दिल पर नबी मुझे रहा उकाशा सैयदना उकाशा रज़ी अल्लाह तआला सो की बिठो हर की या रसूल अल्लाह वो मुझे दिल पर नबी मुखे या अता करो जो अल्लाह मुखे बिना हिसाब जे जन्नत में उमारे मुखे बिना हिसाब जे जन्नत में उमारे मां बिना हिसाब जे जन्नत में वञा अज जो को मौलवी हुजे है ना सोच ले या उकाशा वे शिरक हकीकत हुई जन्नत अल्लाह के बोल अल्लाह दी तू नबी साहबी हुयो वहाबी कोन हुयो धक्कन धक्कन सुभान अल्लाह उकाशा तो चले या रसूल अल्लाह मुझे महबूब मुखे बिना हिसाब जे जेके जन्नत में वेंदा न उन्हनि में मुंहिंजो नालो लिखायो साईं ने फरमायो उकाशा तू बिना हिसाब जे जन्नत में वेंदे बाबा इख्तियार आहे कि न वो जन्नत बिना हिसाब जे दिलन अता कयन जो साहब उन जी लालच में वरी पियो थी उकाशा जे लालच में पियो थी पियो सखावत वो थी या रसूल अल्लाह उकाशा के मुकरे जो मुझो नालो उमारे साईं फरमायो दे उकाशा कोई खरी गयो उन जो नालो लिख दियो तू वही मर्जी वारो उकाशा के शामिल कई हुन के विहारे छड़े मर्जी वारो हो न इख्तियार वारो हो न हुन के विहारी हुन के जन्नत नहीं चाहे को तो मदीने वाले के जन्नत में उमार सो बिना हिसाब किताब जे अल्लाह इख्तियार बिनो है सुभान अल्लाह ये मोहब्बत वाले जो शेर है सारो ही जहान हले मुझे करीमन सदके सारो ही जहान हले मुझे करीमन सदके मुझे साईं कई सभिन ते सतारिया
जे तलाश रोजगार में एॾा महब मुस्तक़रक थी विया आहियूं जो मदीने वारे साईं जा एहसान थोड़ा सा विसरी विया। असांखे मदीने वारे साईं जी भलाई एहसान ऐं मदीने वारे जो कुर्ब असांखां विसरी वियो आहे। न त उहो दिलबर नबी आहे जो 3 ॾींहं 3 रातियूं न खाधो न पीतो जबल सिला में हिकिड़ी दुआ घुरंदे गुज़ारे त मौला रब्बे हबली उम्मती मुंहिंजी उम्मत खे सालगी किताब सुबुल हुदा और रशाद में रिवायत आई आहे त महबूब सोना सनन जी चाची साईं हबीब जी चाची हुई बीबी फातिमा बिनत असद रज़ियल्लाहु तआला अन्हा जेका ताईमी महबूबन जी जॾहिं फरमाए थी महबूब ॼावा हबीब किबरिया पैदा थिया त मूं ॾिठो त अखियुनि में सुरमो पियल हुयो, नारो वढियल हुयो, तेल लॻल हुयो, मदीने वारे साईं जो पुतलो थियल हुयो। पैदा थींदो आहे त गंदगी लॻल हूंदी आहे, जिस्म ते बेर लॻल हूंदी आहे, हुनखे साफ़ कयो वेंदो आहे। मदीने वारो पैदा थियो त साफ़ सुथरो जिस्म ते गंदगी लॻल न हुई, पाकीज़ा बचड़ो पैदा थियो। जीअं जो ॼावा जीअं जो पैदा थिया त सिर मुबारक सजदे में रखियनि। मासूम ॿार नंढड़ो सगीर ताज़ो ॼावनि, अञा हिकु मिंट बि न गुज़रियो आहे, सिर सजदे में आहे, सनो सनो रब्बे हबली उम्मती ए वजा मौला मुझे उम्मत के मौला एड़ो थोरो एड़ो एहसान न अपो करे मातरी वारो न अम्मा करे न भाइर कन न यार दोस्त कन जेड़ो मोहसिन तुझे मुझे ना मदीने जो ताजदार फातिमा ज़हरा मदीने की गली में दरवाजा हो गया। मदीने की गली में हिकड़ी औरत रोंदी करी थे, बार बिखरियल हुआ पंहिंजे हाल खां बेहाल रोंदी रोंदी आई साईं करीम जी बारगाह में। साहबी बीठा हुआ, अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजो पुटु गुम थी वियो, पुटु गुम थी वियो, मुंहिंजो बच्चो कंहिं ॾिठो? साईं फरमायो मूं न ॾिठो। वरी मदीने जी हुन गली में वञे, केॾीमहिल हुन गली में वञे, केॾीमहिल मदीने जी टी गली में वञे, हर कंहिं खां पुछा करिए त अब्बा मुंहिंजो बच्चो कंहिं ॾिठो? मुंहिंजो पुटु कंहिं ॾिठो? साईं करीमनि जो औरत जो इहो हाल ॾिठो त मुंहिंजे दिलबर नबी जे अखियुनि में लुट वई आहे। साईं रोअण लॻा, महबूब सोना एतिरो रुना उन औरत खे ॾिसी जो सनन जी सुहारी मुबारक लुड़कल निहारी थी वई। साहब किराम या रसूल अल्लाह ए मुंहिंजा महबूब पुटु हुन जो हुकुम थियो आहे, तव्हां छो रुना आहियो? तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि रुआयो आहे? मुंहिंजे साईं फरमायो त इन औरत जो हाल ॾिसी मूंखे क़यामत जो लिहाज़ो यादि आयो आहे। जॾहिं क़यामत जो लिहाज़ो थींदुसि थी ओ मां मोहम्मद करीम इन माउ वांगुरु जेका पंहिंजे बच्चे खे तलाश करण जे लाइ सरगर्दान आहे, मां पंहिंजे उम्मतियुनि खे ईअं खोलींदुसि जीअं इहा औरत वरी सघे थी। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जन्नती जन्नत में हलिया वेंदा, दोज़खी दोज़ख में हलिया वेंदा। जिब्रील अमीन अर्ज़ कंदो मौला हाणे वक़्तु गुज़री चुको, हाणे अरसो गुज़री वेंदो, ज़मानो गुज़री वेंदो, फ़ैसिला थी वेंदा जन्नती जन्नत में दोज़खी दोज़ख में। जिब्रील अमीन चवंदो मुंहिंजा मौला मूंखे इजाज़त ॾे त मां जन्नत ऐं जहन्नम ॾिसी अचां। थींदो जन्नती जन्नत में मज़ा पिया माणींदा, एतराम सां जन्नत जा साईं जा सुकून पिया माणींदा। वरी जो जहन्नम में ईंदो, ॾिसंदो त जहन्नम में माण्हू सड़नि पिया, अलाह जे अज़ाब में विझड़नि पिया, पुछनि पिया, रंगदा हूंदा कंदा। जिब्रील अमीन खे कुझु माण्हू नज़र ईंदा दोज़ख जी बाहि में, उहे चवंदा जिब्रील आहीं? हा जिब्रील आहियां, कि असां मोहम्मद करीम जा उम्मती आहियूं।
सीरत ने जन्नत में वनी असा जे साईं के असा जो पैगाम दिजे तो या रसूल अल्लाह तो चयो हो तो गुनाहगार के बख्शराए जन्नत में वठी नीस असा गुनाहगार छो विसारे होते असली बदा मालिक असा जे गुनाह असा के जहन्नम में पहुंचायो या रसूल अल्लाह अज मदद न करे कदे कने हबीब अज तक नवाजी फरमा तुझा उम्मती दोज़ख में सरन पिया तुझा उम्मती जहन्नम में पिया है जिब्रील अमीन अल्लाह वकीलो अते हजार बुधाइनो मौला हिय पैगाम मिलियो साईं ने फरमायो तो जिब्रील के अल्लाह फरमाइंदो तो मन जिब्रील मुझे मालूम को पैगाम दे सुभान अल्लाह हबीब के जिब्रील बुधाइंदा महबूब सोना जन्नत जी नेमत मिसाले चलेगा अल्लाह कभी दुखारो थीलो सिर सजदे में रखो अल्लाह की खबर आ तो छादेगा महबूब परेशान वरी पूछा करो महबूब छो तो रोई केड़ी शे तो के रोवायो जन्नत में तू रोई तो जन्नत में तू दुखारो थी तो अल्लाह के अंदर मौला तो मुसा वायदो तो कयो हुयो तो मुझे हर उम्मती के बख्शे माफ कर दे अरे जिब्रील मुझे उम्मती जो पैगाम खड़ी आयो से तो में छो पिया है अल्लाह फरमाए तो महबूब बन तू पान वनी तो जहन्नम में गवाए सुभान अल्लाह वरी फरमायो मां खुद इंदस जन्नत जो पाही उठा भी दीजो मां जो जहन्नम के बाहर दिशा भी दी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो जेको जिक्र करे अल्लाह जो जिक्र करे जहन्नम की बाहे 40 ॾींहं जे पंध के उनका परे थी वेंदी जेको जिक्र करण वारो ये आले जिक्र पुरसरात गुजरंदो पुरसरात गुजरंदो जहन्नम रड़ कनी ओ अल्लाह जे जिक्र करण वाला तकड़े निकरी वन जो तुझे वने सामने जहन्नम की बाहे उछामी रही है सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदायो जे जिक्र वाले जो ये शान आप मदीने वाले जी जात जो करो सुभान अल्लाह जन्नत जामी वीदा भाई निशानी वीडियो मां के जहन्नम में क्या होगा मदीने वाले के दिसी ये खुश थींदा के उन जला ईद हारो थी तस्नीम जे जन्नत जो पानी आ जेनो नालो तस्नीम उनने बेचारी सुनन के ये उन जा जिस्म तरो ताजा थी वेंदा जे बहार जे मौसम में वण पहुंच कडी ताजा बनदी है सुभान अल्लाह गुनाहगार जहन्नम में कोन छडींदस हड़ई पन लगाए जन्नत में सुभान अल्लाह तबा हाने अंदाज़ लगायो तवा पाण इंसाफ कयो एड़ो मोहसिन एड़ो हबीब एड़ो भलाई चाहण वारो नबी मिले एड़े नबी जे अचण ते खुशी कजे कि न कजे सखो मूंखे राज़ी करण जे लाइ या दोस्त तैयार के राज़ी करण जे लाइ न हे तो के कुरान हदीस पढ़ी ॿुधायो दिल सां जवाब ॾियो एड़े महबूब जे अचण ते खुशी न आहे जे अल्लाह ताला मोमिनन ते एहसान कयो जो उनन जे अंदर पांजो महबूब नबी मबूस फरमायो मोमिनन ते एहसान ईमान वारन ते एहसान मोमिन जे मथा अल्लाह ताला एहसान कयो जो उनन के मदीने वारो साईं अता फरमायो माना जेको मोमिन हुंदो जेको ईमान वारो हुंदो अंदर में ईमान जो नूर हुंदो त नबी जे अचण जी खुशी थींदी खुशी न थींदे त समझ बेईमान अल्लाह जेके खुशी न थींदे कुरान महबूब जे अचण ते खुशी न थिए मुस्तफा जे अचण ते खुशी न थिए ॿियो कहिड़ी खुशी आहे लख खुशियूं मुंहिंजे दिल पर नबी जे मुर्कण तां कुर्बान जवानी दुनिया
अचे थी तमाम हर माण्हू मीलाद मल्हाए नबी सोने जे अचण ते हर शादाब ख़ुशी मल्हाए समझो था ने कोन समझो जेकॾहिं ज़रूरी न आहे त तव्हां वॾो जलसो कयो साईं मुंहिंजा वॾो लंगर कयो वॾी महफ़िल कयो न पंहिंजे घर में ई जेको देग ठाहियो देगड़ी ठाहियो मानी पचायो ॿारहीं रबियुल अव्वल जे दिहाड़े ते बचड़नि ॿारनि खे सुबुह जो सवेर गॾु करे चओ बच्चा अॼो की मानी मुंहिंजे दिलि ते नबी जे मीलाद जे नाले ज़रूर ख़ुशी मल्हाइजो शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह अहले सुन्नत जो वॾो इमाम आहे जंहिंखे देवबंदी मञंदा आहिनि गैर मुक़ल्लिद अहले हदीस मञंदा आहिनि असां पंहिंजो इमाम मञंदा आहियूं हर को ऐं जेको बरे सगीर में जेको इल्म हले पियो इल्म हदीस जो सभिनी जो देवबंदी हुजनि गैर मुक़ल्लिद हुजनि या बेरलवी अहले सुन्नत व जमात वारा हुजनि सभिनी जी सनद वञी शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी ते पहुचे सुभान अल्लाह हिन वक़्त जेके आलिम मुतसा मौलवी सनद खयो वेठा आहिनि उन्हनि जी सनद हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी ताईं पहुचे उहो तो फरमाए त मूंखे हर ॾींहुं अमलनि में मदीने वारे साईं जे क़रीब करण वारो को अमल नज़र आयो अहिड़ो अमल जेको मूंखे मुस्तफ़ा जी क़ुर्बत में पहुचाए दीदार मुस्तफ़ा कराए सो अब्दुल हक मुहद्दिस देहलवी फरमाए सो मदीने वारे साईं जो मीलाद करण मदीना मुनव्वरा चई या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो मां तुंहिंजे मदीने में रहण आयो आहियां हिंदुस्तान खे छॾे आयो आहियां साईं ने फरमायो न अब्दुल हक तुंहिंजी ज़रूरत मदीने में न आहे तुंहिंजी ज़रूरत हिंदुस्तान में या रसूल अल्लाह हिते तुंहिंजो रोज़ो आहे हुनजो दीदार कंदुसि साईं ने फरमायो अब्दुल हक तूं हिते रोज़े तो दीदार कंदे हिंदुस्तान में वञ मुंहिंजे दीन जो कमु कर हिंदुस्तान में रोज़े वारे जो दीदार कर 40 साल हिन वक़्त खां पोइ रहियो शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी हयात रहियो फरमाए थो हर ॾींहुं हर रात अहिड़ी का ख़ाली न हुई जंहिं रात मूंखे मदीने वारे साईं जो दीदार नसीब सॼी ज़िंदगी मीलाद मल्हाई रोज़ मदीने वारे जो दीदार करे कॾहिं मदीने वारे साईं झलियो त कोन हुयुसि त इहो बिदअत थो करे नबी झलियो त कोन हुयुसि त तूं हराम कम थो करे नाजायज़ कम थो करे अरे जे शाह अब्दुल हक जी सनद रखे उनजी शागिर्दी में अची उस्ताद जो चयो न मञो त तूं बेईमान चइबे मोमिन उहो आहे जेको उस्ताद जो अदब करे उनजी तालीम ते अमल तव्हां चाहियो था महबूब जे दर में मदीने वारे साईं जी बारगाह में शर्फ़ क़बूलियत मिले चाहियो था ख़ैर ऐं बरकत नसीब थे जे चाहियो था अल्लाह जो हबीब राज़ी थे मुंहिंजा दोस्तो दिल खोले मीलाद मल्हायो ख़ुशी मल्हायो मदीने वारे साईं जो मीलाद मल्हाइण वारो माण्हू कॾहिं ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसो दलील ॾियण जी ॻाल्हि कजे न अल्हम्दुलिल्लाह हिकु दलील असां वटि आहे पर मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि दलील उते ॾिजे जिते ज़रूरत हुजे मदीने वारे जे अचण जे लाइ दलील खपे हा तोखे पुट ॼाओ तोखे तुंहिंजे घर में पुट ॼाओ पुछा करी मौलवी फतवा लिखी ॾे त ख़ुशी मल्हायां या न मल्हायां माण्हू चवंदा चाहे इंसान अकबर जान था पुट ॼाओ अथई वञी ख़ैरात कर ख़ुशि थी घर में मिठाई विधा त बचो ॼाओ अथई पुट जी ख़ुशी ते तोखे मौलवी जो दलील न खपे मुस्तफ़ा जे अचण ते तोखे दलील खपे इंसाफ जी ॻाल्हि आहे चओ त बिना दलील जे महबूब जे अचण ते ख़ुशी मुंहिंजे मोहल्ले वारा ख़ुशूसन मुंहिंजे शहर वारा मुंहिंजे मोहल्ले वारा तंहिंखे मां गुज़ारिश थो कयां मुंहिंजा दोस्तो दिल खोले महबूब जो मीलाद थियो तव्हां चाहियो था तव्हांजे मोहल्ले ते ख़ैर ऐं बरकत नाज़िल पवे मूंखे ख़बर आहे त असांजे मोहल्ले ते घणा असरात आहिनि रीहुन सरसरिन आतिया उन हवाउनि जा घणा साईं मुंहिंजा असरात आहिनि इहे असर क़बूल न कयो जॾहिं मुस्तफ़ा जी ख़ुशी आहे त ॿी हवा जी असांखे कहिड़ी ज़रूरत आहे
मदीने वाले साईं की नाम कसरत सा पढ़ो। 12 रबीउल अव्वल जे हाणे ते मोकल करे बि हूंदे स्कूल जी मोकल हूंदियूं आहिनि, पंहिंजे कम खां मोकल करे बचनि ॿारनि सां वेही नबी जूं नातूं पढ़ो, पहिरीं दुरूद पढ़ो, घटि में घटि घर में वेही 10,000 दफ़ा गॾिजी दुरूद पढ़ी महबूब जे दुरूद जो नज़रानो मोकिलियो। या रसूल अल्लाह, असां बचनि ॿारनि सुधो तो महबूब जे मिलाद जी ख़ुशी में दुरूद जो नज़रानो पढ़ो त अल्लाह राज़ी थे, अल्लाह जो हबीब राज़ी थे। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फिरुल्लाह लि व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन। बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी बिमा फ़ीहि व ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फिरुल्लाह लि व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फ़ास्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।